अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अमीर ॾिसी रहिया आहियो STV न्यूज़। मां ख़दीजा फ़ातिमा। नज़र विझूं था हिनमहिल जी अपडेट ते। नाज़रीन, सिजावल खां सलीम मल्लाह जी रिपोर्ट मूजिब सिजावल में व्याज जी तशद्दुद सबब ज़ख़्मी थी कट भेरो थियल नौजवान फोत थी वियो। सिजावल शहर में व्याज खोर गली करात वक्त सर पैसा न मिलण ते मचड़ जी देह पट्टी नारे जा ॻोठ जे रवायती नौजवान लियाकत नारे जो विच शहर में बिजली जे पूर सां ॿधी तशद्दुद कंदो रहियो, जंहिं सबब गरीब बचड़ेवार नौजवान लियाकत नारे जो शदीद ज़ख़्मी थी काफ़ी अरसे खां खट भेरो हो, जेको ज़ख़्मनि जा ताप सहंदे फोत थी वियो। फोती लियाकत नारे जो बाबति ॿुधायो पियो वञे त व्याजी गली किनार लियाकत नारे जो के 10,000 ॾिना, जंहिंजी अदायगी हुन 40,000 पिण करे चुको, पर व्याजी चयो त मुंहिंजा लख रुपया आहिनि जेके फोती लियाकत नारे जो गुरबत सबब न रही सघियो, त व्याजी खे शहर में बिजली जे पूल में ॿधी सख़्त तशद्दुद जो निशानो बणायो। सोशल मीडिया ते अहिड़ी वीडियो पिण वायरल थी। होॾां व्याजी गली किनार लियाकत नारे जी मौत जी ख़बर ॿुधी फरार थी वियो, जॾहिं त फोती जे घर में कहराम मचियल आहे।